साथियों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध साथी अॼु पाण सिंध जी दिलि कराची में मौजूदु आहियूं सुहिणे सुराब जे रिहाइश गाह ते दिलि कढियो त सुहिणे जी चांहि बि पियूं सुहिणे सां ॿ टे जुमिला ॻाल्हायूं सुहिणे लाक्षोर में मुंहिंजी कापी कई शागिर्द दोस्त उस्ताद शागिर्द असीं तव्हां अॼु गॾु वेठा आहियूं छोॾो उतरादी साईं। मारडो उतरादी साईं छोॾो उतरादी अञा ॿ मुंहिंजा शागिर्द आहिनि अच्छा, रोडो उतरादी ऐं तॾो उतरादी उहे बि उहे अञा ताईं आहिनि। मिलिया न आहिनि बाक़ी अच्छा, आहिनि सही सलाह आहिनि आहिनि साईं, हा तव्हां बि पंहिंजे शो में ॿुधायो बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त साथी सुहिणा मशहूरु एक्टर आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में खोड़ साथरा असांजा जेन्युइन सवाल हूंदा आहिनि जिन जो हे थोरो ॾांहुं मटाईंदा आहिनि फ़नी अंदाज़ में पर सवाल खणंदा आहिनि जीअं सुहिणनि व्याजी जो किरदारु खयों घोसड़ू मास्तरनि जो किरदारु खयों असां हुनखे जेन्युइन अंदाज़ में खणंदा आहियूं हे नौजवान बि कमु कनि था इहो रुॻो हिननि जो कमु पंहिंजो फ़नी न आहे पर क़ौम ऐं वतन सां मुहबत जो कमु बि हिननि जो आहे रुॻो फ़नी ठाहींदा त पोइ टिकटॉक ते बि खोड़ साथरा बेगुनाह मथो था हणनि उन्हनि मां कुझु कोन थींदो हिननि जा जेन्युइन सवाल हूंदा आहिनि ॾांहुं थोरो हे साथी मटाईंदा आहिनि त सुहिणे खां पुछंदासीं त असांजे लाइ छा चवंदो बाक़ी हथ ॿधी तव्हां खां हिकिड़ो ज़रूरु अर्ज़ु हूंदो त असां जेको ॻाल्हायूं था सुहिणे मूंखे ॿुधायो त असां जेको हींअर ॻाल्हायूं था इहो ॻाल्हाइणु असांजो अॼु ॻाल्हि आहे पर सुभाणे अॻिली सदीअ में ऐं 5 ॾींहं पोइ इहा तारीख़ लिखिबी ऐं तारीख़ में लिखियो वेंदो त फलाणे माण्हू जेका ॻाल्हि रखी उन जो मक़सदु छा हुओ ॻाल्हि जो ॾांहुं छा हुओ त पंहिंजी ॻाल्हियुनि खे महफ़ूज़ करण लाइ अॻिलनि ताईं पहुचाइण लाइ तव्हां ताईं पहुचाइण लाइ तव्हां सां हिकिड़ी गुज़ारिश हूंदी त तव्हां असांजे चैनल अरडो उतरादी खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे बटण खे दॿाए त जीअं अॻिलिया वीडियो तव्हां ताईं असां पहुचाए सघूं महिरबानी साईं असांजो शागिर्द सां मौजूदु आहे साईं सां ॻाल्हि ॿोल जी जी कंदासीं बिल्कुलु साईं। असल में चवंदा आहिनि त जीअं आमिर ख़ान जी फिल्म आहे 3 इडियट्स, उन में चवंदा त चारों तरफ़ ज्ञान बट रहा है जहाँ से मिल रहा है लपेट लो। वाह सो असां बि अञा ताईं सिखूं पिया ऐं अरडो उतरादी साहिब जा वीडियोज़ मां ॾिसंदो हुउमि पर जीअं चवंदा आहिनि न दिलि खे दिलि सां राहत हूंदी आहे। तव्हांखे जंहिं माण्हूअ सां मिलण जो चाह हूंदो न त उन माण्हूअ खे बि कुदरती तव्हां सां मिलण जो चाह हूंदो। वाह त अॼु मुलाक़ात थी वई, अॼु मूं वटि आया आहिनि साईं महिमान थी करे ऐं मुंहिंजी ख़ुशिनसीबी आहे जो तमामु ॾाढा माण्हू आहिनि त जेका मोटिवेशनल हिननि जा वीडियोज़ हूंदा आहिनि ॾाढा सुठा हूंदा आहिनि सुजाॻी पैदा करण जे लाइ असांजी ईंदड़ नसलुनि में। छो जो साईं यूट्यूब जेको आहे हिकिड़ी एप्लीकेशन आहे, इन ते जेका बि असां वीडियो रखूं था इहा हमेशह जे लाइ महफ़ूज़ थी वई। सही जेसीं ताईं तव्हां पाण डिलीट न कंदव तेसीं ताईं ॿियो कोई डिलीट नथो करे सघे। सही त ईंदड़ नसलनि ताईं असां वटि इहो पैगाम ईंदो हिकिड़ो त कोई अरडो उतरादी हूंदो हुयो जेको हे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो, अॼु उहे साबित थी रहियूं आहिनि। वाह हेतिरा साल अॻु में हिननि इहा ॻाल्हि छेड़ी हुई। तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि पुछंदासीं छो जो मुंहिंजे इलाइक़े जा नौजवान मूंसां घणा हेठि आहिनि जी जी उहे मूंखे चवंदा आहिनि त जेको किरदारु ॾिसंदा उनजी कापी तकड़ी कीअं था सेव करे वञनि पंहिंजे ख़्याल असल में इहो टेपिंग सिस्टम हूंदो आहे, हर माण्हूअ खे अलाह जी ॾात ॾिनल हूंदी आहे। वाह हर कोई माण्हू नथो करे सघे ईअं। सही ॻाल्हि आहे त उहो माण्हू जॾहिं कंसंट्रेट कंदो आहे कंहिं शइ खे त इहो कीअं थो ॻाल्हाए, हिन जो स्टाइल छा आहे ॻाल्हाइण जो, उहो पोइ कॉपी करण जी कोशिशि कंदा। पोइ इहो कंहिं कंहिं माण्हूअ में अलाह साईं ॾात ॾिनी हूंदी आहे। सही मूंखे कुदरती तौर ते नंढे हूंदे खां वठी इहा ॾात हुई त मां स्कूल जे ज़माने खां वठी कॉलेज जे दौर में यूनिवर्सिटी ताईं जेके टीचर्स हुया असांजा उन्हनि खे फॉलो कंदो हुउमि, कंसंट्रेट कंदो हुउमि त हीअ ॻाल्हाइनि कीअं था, चवनि छा था। सही पोइ उन्हनि जी पैरोडीज़ बि कंदो हुउमि मुख़्तलिफ़ जॾहिं असांजे फेयरवेल पार्टीज़ थींदियूं या फंक्शन थींदा स्कूल कॉलेजिस जा, त इहा कुदरती ॾात हूंदी आहे हिकिड़ी जेका हर माण्हू में न हूंदी आहे। तव्हां तकड़ में मावारी कापी सफ़ा उहा ई कीअं कई जीअं मां कंदो आहियां हा इहो तव्हां बिल्कुलु, असांखे जेको थोरो तव्हां ॿुधायो त ॻाल्हियूं ॿ आहिनि दोस्तो, ॻाल्हियूं ॿ आहिनि साथियो। असां ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं, हिकिड़ी ॻाल्हि नेगेटिव आहे, हिकिड़ी पॉज़िटिव आहे। त हाणे असांखे पॉज़िटिव ॻाल्हि खे वधीक वठणु खपे त असां चऊं छा था, लक्षण कहिड़ो आहे असां में, लक्षण आहे या न आहे, अक्षर कहिड़ो थियो आहे असां सां। सो इहो थोरो आहे स्टाइल। तव्हांजो मां जेके वीडियोज़ ॾिठुमि न जॾहिं मां एयरफोन हणी करे तव्हांजो आवाज़ु ॿुधुमि ऐं तव्हां जेके ॻाल्हियूं हुयूं ॾाढियूं सुठियूं हुयूं, तव्हांजो मुतालिबो आहे ॾाढो सुठो ऐं असांजे नौजवाननि खे मुताले तरफ़ अचणु खपे, रिसर्च तरफ़ अचणु खपे। सही हाणे मुंहिंजो पुटु आहे नंढिड़ो शायान, सॼो ॾींहुं हुनजी इहा रिसर्च हूंदी आहे त दुनिया में छा थो वहे वापरे, ईंदड़ एडवांस दौरु कहिड़ो थो अचे सही ऐं असां तॾहिं ई कामयाबु थींदासीं जॾहिं असां मौजूदा दौर जे हिसाब सां हलंदासीं। सही हाणे जीअं असां आहियूं इलेक्ट्रॉनिक मीडिया जा आर्टिस्ट आहियूं, असांखां वधीक मशहूरु असगर खोसो आहे। सही असां दुबई वियासीं शो में त उते असगर खोसो असां सां गॾु हुयो त पंजाबी, पठान, हज़ारेवाल, कश्मीरी, उर्दू स्पीकिंग उहे उनखे वधीक पिया सुञाणनि, एतिरे क़दुरु जो अरब बि सुञाणनि पिया उनखे। उर्दू खे छो जो उर्दू थो करे, उर्दू ऐं सिंधी मिक्स करे ॻाल्हाए थो, आहे त खोसो सभिनी खे ख़बर आहे सही त असगर खोसो सिंधी आहे, जोही जो आहे हितां जो, सही सिंधी में बि कॉमेडी कंदो आहे उहो, बिल्कुलु पर उहो जेको उर्दू में कंदो आहे न उनखे वधीक उनखे माण्हू पसंदि कनि पिया ऐं सोशल मीडिया जे करे, सोशल मीडिया जो पावर आहे इहो। सही हाणे कुझु ॾींहं अॻु अलीगुल ऐं असां हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं लाफ शोर में, जंहिंमें हुन हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त असां कैरेक्टर कंदा आहियूं मुख़्तलिफ़ पॉलिटिशियन्स जा पैरोडीज़ कंदा आहियूं त असांजे माण्हुनि में सहप जो मादो घटि थी वियो आहे ॾाढो। सही अॻे दौर में जेके मस्करा हूंदा हुआ, जेके कॉमेडी कंदा हुआ, कॉमेडियन हूंदा हुआ शादियुनि मुरादियुनि में, त उहे ज़ातियुनि ताईं उन्हनि जे नालनि ताईं उन्हनि सां मज़ाक़ कंदा हुआ त माण्हू ॾिसंदा खिलंदा ख़ुशि थींदा
त हुन ख़बर हूंदी सिर्फ़ु भोग थो करे असां सां, सही हिन में का हक़ीक़त न आहे। सही असां बि उहो ई कमु था कयूं, पर हाणे माण्हू उनखे पर्सनल वठी था वञनि, सही ज़ातियात ते लही था अचनि। तव्हां वरी ॾे असांजे माना सरदार जी रहिस जी कई आहे, बोतार जी वरी कॉपी था कयो, नकल था कयो। छा हिन में का बेइज़ती त न आहे? इहा त अञा हुनजी साईं हिमत अफ़ज़ाई थींदी, उनजी अञा वधीक पॉपुलर थींदो इहा शइ। बिल्कुलु सही छो जो पैरोडी जेका थींदी आहे उहा कंहिं मशहूरु शख़्सियत जी थींदी आहे, ऐं जेको हटके हूंदो आहे न उनजी पैरोडी थींदी आहे। जीअं हाणे अरॾो उतरादी साहिब जो स्टाइल ॻाल्हाइण जो अलॻि आहे, हिन सम्झाइण जो तरीक़ो, हिननि जो गेटअप जेको आहे इहो अलॻि आहे, ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। त उन ई माण्हूअ जी पैरोडी थींदी आहे, ऐं जेके वॾियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, वॾा वॾा माण्हू हूंदा आहिनि, उन इन शइ खे पसंदि कंदा आहिनि। असां साईं मां परवेज़ मुशर्रफ जी पैरोडी कई वाह वाह 2004 में। सही प्रेसिडेंट बि हुयो, आर्मी चीफ बि हुयो, सही चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो माना सरबराह हुयो। सभई जेके फ़ौजियूं आहिनि उनजे अंडर में हुयूं, ऐं पाकिस्तान जो सदर बि हुयो। ऐं असांजो अवॉर्ड शो हुयो KTN जो बहरिया ऑडिटोरियम में हिते कराची में। हाणे छा था सम्झो त कहिड़ा माण्हू न वेठा हूंदा, सभु हुते आर्मी जा बि हुया, नेवी जा बि हुया, एयरफोर्स जा माण्हू हुया। मां जॾहिं हुननि जी पैरोडी कई त परवेज़ मुशर्रफ अगरि अचे हा हिन फंक्शन में अवॉर्ड शो में त कीअं ॻाल्हाया, ओ देखो भाई उली सिंधु में गैर भूली, बहुत अच्छी बात है, 5 साल चैनल चल गया है, बहुत बड़ी बात है, मैं मुबारकबाद देना चाहता हूँ काशी बरादरान को। त इहा मां हुनजी अचे हा त कमेंट्स ईअं ॾिया। वाह उहा ॻाल्हि उते पहुती वञी, सही सदर ताईं पहुती GHQ में, त तव्हांजी पैरोडी कई वई आहे, त हू ख़ुशि थियो। सही त मतिलबु हुन माना पंहिंजा उनजा कमेंट्स हुया। असांखे तुंहिंजे माण्हू ई ॿुधायो, हिकिड़ो दोस्त हो असांजो ब्रिगेडियर, उन चयो त मां ॾेखारी तव्हांजी इहा क्लिप, त उहो ख़ुशि पियो थिए। त इट मीन्स आई एम वेरी पॉपुलर इन सिंधी मीडिया, सही माना मां सिंधी मीडिया में बि एतिरो पॉपुलर आहियां जो मुंहिंजी पैरोडी थी थिए। सही मतिलबु तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिंजी असां कॉपी करियूं था हुनखे ख़ुशि थियणु खपे, ख़ुशि थियणु हुननि खे इहा खपे। लक्षण पाण मां कढणु खपे कढणु खपनि, इहा नंढी सोच कढणु खपे। सही त तव्हां को असांजी इहा बेइज़ती कई आहे, इंसल्ट कई आहे, इंसल्ट न हूंदी आहे, सही इहो असां मोहबत जो जज़्बे जो इज़हार हूंदो आहे तव्हां सां। साथी हिकिड़ी नंढी ॻाल्हि तव्हां सां अॻिते शेयर कंदा हलूं, उहा इहा त मूंखे खोड़ साथियुनि कमेंट कयो आहे त तव्हां पंहिंजे पेज जो नालो मटायो, अरॾो सिंधी करियो, सिंध जो सॾु करियो, या खोड़ साथरा हुननि नाला सिलेक्शन ॾिना आहिनि। इन्हनि साथियुनि खे सिर्फ़ु मां हे चवंदुसि त हे मुंहिंजो तख़ल्लुस आहे। अरॾो उतरादी हिकिड़ो सिंध जो मशहूरु शाइर बि आहे, पर मुंहिंजो तख़ल्लुस आहे जेको चेंज न कंदुसि। उहो इन करे न कंदुसि त इहो इन नाले सां मूंखे एतिरी मोहबत आहे जेतिरी मूंखे पंहिंजो पाण सां मोहबत आहे। अरॾे जी माना आहे मज़बूत, न झुकंदड़, न विकंदड़, उतरादी आहियां। ॿियनि साथियुनि ॿुधायो त तव्हां पाण ज़ातियुनि जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो ऐं पाण ज़ाती तरह इलाइक़नि में विराइजी विया आहियो। ईअं साथी कोन्हे को। दुनिया जे कहिड़ी बि कुंड में पाण वञूं, असां सिंधी न सॾाईंदासूं। बिल्कुलु सिंधी सुञाण पए असांजी उतरादी ऐं सिंधी, छो जो मुंहिंजे ॻाल्हाइण जे लहजे मां शो जो इस्तेमालु जेको थींदो आहे न, इहो असां वटि उतरादी कंदा आहिनि घणे मिक़दार में। मां ज़ाहिर थींदो आहियां तव्हां उतरादी आहियां, इन जे करे मां उतरादी ख़तमु पाण न कंदासीं। इहा हिकु ॻाल्हि तव्हांखे ज़हन में हुजे, पाण जेको सुवालु खयो आहे न, इनखे अॻिते पाए तकमील ताईं हलाईंदासीं। जेके सुवाल असांजी सम्झ में आहिनि उनखे, उहो हीअं त हिकिड़ो ॿारु रनो पियो, हुनखे पीउ जो छोरा बसि कर, बसि न कई, ॿीहर अची छोरा बसि कर, निढ हुन बसि कयो, छोरे बसि न कई, 2-3 मिंटनि खां पोइ छोरे पाण बसि कई। पढ़ंदुसि चवंदुसि मां इलाज पई भई बसि न पियो करे, हाणे पाण बसि कई, बसि किथे कई सिंग कॾहिं वरी वराए रहां थो। असां बि जेको साह था पटियूं, सिंग था कढियूं, वरी वराए रहंदा रहंदासीं। हिकिड़ो मशहूरु डायलॉग साथी खां पुछंदासीं, पोइ तव्हां खां मोकिलाणी वठंदासीं। साथी को मशहूरु पंहिंजी ज़िंदगी जो डायलॉग ॿुधायो। मशहूरु साईं सभई डायलॉग आहिनि तक़रीबन, पर तव्हांखे पाण खे वणंदो हुजे। पाण खे त सभई वणंदा आहिनि ज़ाहिर जंहिंजी पैरोडी कंदा आहियूं, पर घणे क़दुरु असांजी जेका फरमाइश थींदी आहे ऑडियंस जी, उहा असद कुरैशी साहब थींदी आहे। असद कुरैशी अरॾो अदाकार अथव, बिल्कुलु उहो जेको किरदारु कंदो आहे, असांजो दोस्त ॾाढो सुठो पसंदि कंदो आहे असांखे। उनजो स्टाइल माना ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे, बाक़ाइदे लॻंदो आहे जोधो जवान। ईअं असां गैरतमंद सिंधी कॾहिं बि कंहिं न्याणी ॿार ते हथु न आहियूं खणंदा, मथो ढक, बाक़ाइदे सीने मां आवाज़ ईंदो आहे हुननि जो। त मां इहो ई पियो चवां, अरॾो उतरादी साहिबु तव्हां जीअं चयो त दोस्त चवंदा नालो मटायो छा, त दोस्तनि खे इहो चवंदुमि त मौला अली जो बि हिकिड़ो फरमान आहे इहो, त इहो न ॾिसो त केरु थो चवे, इहो ॾिसो त छा थो चवे। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं बि जेके ॿुधो था उन्हनि ते अमल कयो, उन्हनि खे थोरो परखियो त हीउ चवे छा थो। हिन जे तव्हां गेटअप ते न वञो, हिन जो टॉप पातल आहे, जैकेट पातल आहे, मेरी सेरी आहे, टी-शर्ट पातल आहे, कहिड़ी बि, इन करे न ॾिसो। तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो त ॻाल्हि कहिड़ी थो करे, ॻाल्हि त हर कम जी थो करे, इहा शइ ॾिसो। हाणे साईं अशफाक़ अहमद साहिबु हेॾो वॾो तमामु ज़बरदस्त राइटर, बानू कुर्सिया जो जेको हस्बैंड, तमामु वॾो राइटर उर्दू मीडिया जो, उनजा वॾा वॾा किताब लिखियल आहिनि। मंचले का सौदा उनजो ड्रामो बि हलियो PTV ते। त उहो ॿुधाए पियो त मां हिकु सैलून ते वेठो हुउमि, शेव पियो करायां, त हजम खे जीअं हजमनि खे ॻाल्हाइण जी घणी आदत हूंदी आहे, सॉरी टू से, हर भरू बि हवाला कंदा आहिनि बीह करे। त उन खां पुछियो अशफाक़ अहमद साहिबु, इहो ॿुधायो तव्हां हेॾा वॾा राइटर आहियो, तव्हां कॾहिं कंहिं सवाल में मुंझियो? त हुन चयो हा यार हिकिड़े सवाल में मुंझियो आहियां त मुस्लमान ऐं मोमिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। छो जो क़ुर शरीफ़ में अलाह साईं या इहो लज़ीन आमनू चयो आहे, ए मोमिनो, त मोमिन हीअ शइ कंदा त मोमिननि लाइ हीअ शइ आहे, इंसाननि लाइ माना चयो अथई घणो।
त ईअं छा आहे माना इंसान में मोमिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, मोमिन में मुस्लमान में? छो जो किथे बि मुस्लमाननि सां मुखातिब न थियो आहे, सही ॻाल्हि मोमिननि सां थियो आहे। त मोमिन कोई बि थी सघे थो, मुस्लमान हुजे, हिंदू हुजे, यहूदी हुजे, ईसाई हुजे, केर बि हुजे, सिख हुजे। मोमिन में ऐं मुस्लमान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? आहियूं त सभई इंसान। त पोइ उते चए मां इन सवाल में अञा ताईं मुंझियल आहियां। त उते ई भरिसां मोची वेठो हिकिड़ो हेठि दुकान जे ॿाहिरां जीअं वेठा हूंदा आहिनि, त उन खे चयो इशफ़ाक़ अहमद साहिब खे, इशफ़ाक़ अहमद इहो बि को सुवालु आहे जंहिंमें तूं मुंझो आहे, हेॾो वॾो ॾाहो माण्हू, प्रोफेसर, लेक्चरार ऐं लिखारी आहे हेॾो वॾो, जहाज़ हिन में मुंझो आहे वॾो यार। त हुन मोचीअ चई मूंखे जवाबु ॾिनो त मोमिन ऐं मुस्लमान में इहो फ़र्क़ु आहे। मोमिन उहो जेको अलाह जी मञे, ऐं मुस्लमान उहो जेको अलाह खे मञे। वाह, हाणे असां सभु अलाह खे मञूं था छा, उन जी हिक नथा मञूं। त इहा ई ॻाल्हि आहे न। ज़बरदस्त। साथी न लतीफ़ जे शेर सां तव्हां खां मोकिलाणी था वठूं, वरी बि तव्हांखे गुज़ारिश हूंदी आहे त चैनल असांजे खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। लतीफ़ साईं चयो त अॼु आगड़िया आया साऊं खे सुञाण, वाह अॼु बाहि जा खेॾारी आया आहिनि, साऊं खे सुञाण, जन वटि इन जी ॼाण आहे। लाहींदा मोरियाण रुक कंदा पधरो, जेका हिन समाज ते मेराण आहे, जेका गदलाण आहे, उन लाहिण वारा पहुता आहिनि। नवां सवाल खणी निकिता आहियूं, नवनि सवालनि ते बहस कंदासीं तारीख़ समेत सभिनि ते। पर इहे हूंदी जीअं असां गुज़ारिश कया त असांजी सम्झ तव्हां ॾिसंदड़नि जा लख अहसान, लख कुर्ब, हक़ मौजूद, जी सिंध साथी। जी